जी नाज़रीन, कंदकोट भरिसां ख़ैरशाह वारो जेको इलाइक़ो आहे, कंदकोट जी गच आबादी वारो इलाइक़ो ख़ैरशाह खे जेको आहे कंदकोट सां मिलाईंदड़ जेको रोड आहे उहो रोड ख़स्ता हाली जो शिकार आहे, जंहिं सबबु हितां जा इलाइक़े वासी जेको आहिनि उहो सख़्तु जेको आहे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां अॼु जेको ख़ैरशाह जा इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जेको आहे धरणो हणी रोड ब्लॉक कयो आहे। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उनजो छा मुतालबो आहे। जीअं त कंदकोट ख़ैरशाह रोड तक़रीबन 10-12 सालनि खां वठी हिते असां सॼी अवाम आज़ार जो शिकार हूं। वोट वठण महिल त MNA MPA सभु भैदा ईंदा आहिनि, मगर जॾहिं रोड जी ॻाल्हि कंदा आहियूं त चवंदा आहिनि साईं हे कश्मीर जी हद आहे, हे कंदकोट जी हद आहे। असां सॼनि ई ज़िले जा जेका बि MNA MPA खे इहा ई अपील था कयूं त कंदकोट ख़ैरशाह रोड जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। पहिरियां बि हिन रोड जा PP हुकूमत में तक़रीबन 9 करोड़ आया, उहे मिली भगत थी करे MNA MPN ठेकेदारनि खाई छॾिया, मगर अवाम जो कुझु बि न थियो। साईं हिते अचवञ जी एतिरी तकलीफ़ आहे जो असांजी तालीम मुतासिर थिए थी नंढड़े नंढड़े ॿारनि जी। उन खां बाद में जेका बि अवाम आहे बीमार आहे, डिलीवरियुनि जा मसइला थियनि था, उहे अध में ई जेको आहे त मायूं फौत थी वञनि थियूं। उन खां अलावा अनाज मंडी में जेको चांवर असां पुॼाईंदा आहियूं उन्हनि में तकलीफ़ थिए थी। तव्हां पाण हिन रोड जी हालत ॾिसी सघो था, छा असांजा हालत आहे। अच्छा, हिते केतिरी आबादी आहे तक़रीबन? साईं घटि में घटि हिते आबादी त तक़रीबन 10,000 खां वधीक आबादी आहे। हीउ जेको रोड आहे अवैली रोड आहे, हिन जी 100 फुट जेको आहे वेकर आहे ऐं लंबाई जेको आहे बलोचिस्तान सुई सां वञी मिले थी। असां इंतिज़ामिया खां, सिंध गवर्नमेंट खां, वफ़ा खां इहा ई अपील कयूं था, जीअं कंदकोट घोटकी पुल ठही रही आहे त कंदकोट ख़ैरशाह वाया शाही वाया जेको आहे त सुई बलोचिस्तान सां हिन रोड खे मिलायो वञे। ॾिसो था पिया हिन रोड जी हालत, तक़रीबन 15 सालनि खां इहे रोड ख़स्ता हाली जो शिकार आहे। हितां जा पेशेंट, मरीज़, ॿार बच्चो, तालीम जेके बि आहिनि सभु हितां खां जेको को पहुची कोन थो सघे। जंहिं मरीज़ जी कंडीशन जेकॾहिं कंदकोट जेतिरी आहे पहुचण जेतिरी, त उहो मरीज़ तक़रीबन असांजो लाड़काणे ताईं वञी पुॼे थो, जेकॾहिं बचे थो त, न त हिते ई उहो एक्सपायर थी थो वञे। सो इन जे करे असां पुरज़ोर अपील था कयूं आला अमलदारनि खे, MPA MNA खे, त महिरबानी करे असांखे हितां जे मक़ामी माण्हुनि खे असांजो जेको हक़ु आहे असांखे इहो ॾिनो वञे। छो त असां वोट ॾियूं था इन्हनि खे, असां इन्हनि खे इक़्तिदार ताईं पुॼाइण में असां हितां जे मक़ामी माण्हुनि जो हथु आहे। सो असांजो इहो त हक़ु बणिजे थो त घटि में घटि असांखे शहर ताईं पहुचण में का सहूलियत थिए। जीअं हाणे अनाज आहे, फसल आहे, सारियुनि जो उन जो अन्न खणण लाइ ट्रैक्टर जो 50 रुपयो किरायो आहे, 60 रुपयो किरायो आहे। जेकॾहिं रोड ठहियल हुजे त हू 20 रुपया खणण में बि हुननि जी बचत थींदी। छो त ट्रैक्टर वारनि जी बि मजबूरी आहे, रिक्शा वारनि जी बि मजबूरी आहे ऐं ट्रांसपोर्ट वारनि जी बि मजबूरी आहे। ऐं हितां नेवण में ॿार, नंढड़ा ॿार ॾिसो, हीअ स्कूल, हीअ बि मक़ामी माण्हू आहिनि, ॿार नंढड़ा तव्हां ॾिसो हीअ केतिरे टाइम में पुॼंदा, हीअ छा पढ़ी सघंदा। जेकॾहिं 2 कलाक रस्ते में वञण में अचनि, शाम जो सिजल ते ताईं घर पहुचनि था बुख ते। सो इन जे करे असां गुज़ारिश कयूं था आला अमलदारनि खे, सिंध हुकूमत खे, वफ़ाक़ खे असां गुज़ारिश था कयूं त असांखे जेको हक़ु आहे असांजो असांखे रोड रस्तो ठाराए ॾिनो वञे। साईं रोड में वॾी तकलीफ़ आहे असांखे, हे रोड ठहे कोन थो। जेको बि ठेकेदार अचे थो या जेको बि MP MNA अचनि था, उहे पैसा रोड जे नाले ते वठी ठीको वठी करे पाण खादियूं था वञनि। ऐं हिते 50,000 खां वधीक हिन रोड में आमदनी आहे ऐं आबादी आहे। जेके डिलीवरी जा मसइला आहिनि, या इमरजेंसी जा मसइला आहिनि, या बीमारी जा मसइला आहिनि, या रोड नंढड़ा ॿार जेके आहिनि स्कूलनि खां जेके आहिनि मारूम आहिनि, उहे सिर्फ़ु इन जे करे परेशान आहिनि जो रोड कोन्हे को असां वटि। का इमरजेंसी थिए थी या का अहिड़ी का ॾुखी वक़्तु अचे थो पियो, को माण्हू बीमार थिए थो, छा सम्झो था कंदकोट पहुची सघे? नथो पहुची सघे साईं, उहो नथो पहुची सघे। अञा वधीक शदीद बीमार थिए थो, ॿियनि शहरनि ताईं खणी था वञूं। जेकॾहिं रोड ठहियल हुजे, असां 10 मिंट वारो पंधु असां जेको आहे त 2 कलाकनि में कयूं था। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिते जेको धरणे में मौजूदु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु हो त जेको मिंटनि जो सफ़र आहे उहो असां कलाकनि में तय कयूं था। अगरि को एमरजेंसी पेशेंट हुजे थो त उहो रस्ते में फौत थी वञे थो। कैमरामैन टीम सां गॾु नूर हसन सब्ज़ोई, काश न्यूज़, कंदकोट।